तंगवाणी सुन्नी राब्ता काउंसिल ऐं PRHP जे अगवाण ज़िले सदर मौलाना शाहमोर बलोच शहजादो गुजराणी मोहम्मद कवी नूनारी हाफिज़ ख़ालिद हुसैन गुजराणी सैफुर रहमान बखरानी ऐं ॿियनि इस्लामाबाद में सुन्नी उलमाए काउंसिल पाकिस्तान जो अॻुवाण मौलाना मुफ्ती मसूद रहमान उस्मानी शहीद जे कातिलनि जी अदम गिरफ़्तारी ते मरकज़ी हुकुम तहत प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो त मुफ्ती मसूद रहमान उस्मानी जे क़त्ल जी सख़्त लफ़्ज़नि में मज़म्मत करियो था। हुननि चयो त मुल्क में दहशतगर्दनि तरफ़ां आलिमनि खे क़त्ल करण जा मंसूबा कया पिया वञनि। उहे नाअहल निगरान हुकूमत जे दौर में अदम तहफ़ुज़ जो शिकार थी चुका आहिनि। हुन चयो त निगरान हुकूमत अमनो अमान बहाल करण में नाकाम थी चुकी आहे। हुननि चयो त हर फोरम ते कश्मीर ज़िले जे मुक़विन जी बाज़ियाबी लाइ ऐं अवाम जे हक़नि जान ऐं माल जे तहफ़ुज़ लाइ कंहिं बि क़ुर्बानी खां न कीबाईंदासीं। हुननि मौलाना मसूद रहमान उस्मानी जे कातिलनि जी गिरफ़्तारी लाइ चयो त जेकॾहिं कातिल गिरफ़्तार न थिया त क़ाइदीन जे हुकुम ते सख़्त एहतिजाज कंदासीं। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची